फैसला लिखा वींदा आहिनि 15 शाबान जी रात जे अंदर। या रात तकदीरुन जे लिख पढ़ जी रात हुंदी आ। या रात मुकद्दरन जे लिख पढ़ जी रात हुंदी आ। इन रात जे अंदर पूरे साल में जो कुछ थियणो आ थियण वारो आ वो सब 15 शाबान जी रात में मलाइक लिखंदा आहिनि। मिसाल कंहिंखे पुटड़ो जमंदो, कंहिंखे न्याणी जमंदी, कंहिंखे खुशी मिलंदी, कंहिंखे दुख मिलंदो, किथे मींहुं वसंदो, किथे डुकर थींदो। हेल साल केड़ा केड़ा माण्हू हज ते वेंदा। हेल साल कंहिंखे कंहिंखे मदीने वारे जो दीदार नसीब थींदो। यो फैसलो लिखबो आ 15 शाबान जी रात। इन करे इन रात के लैलतुल किस्मत सरबो आ, यानी किस्मत वारी रात, वंड ऐं विरासत वारी रात, मुकद्दरन जे फैसलन वारी रात।